साईं ये जेका कोरोना वबा खां बाद में जेका सूरत हाल पैदा थी आहे, तव्हां पूरी सिंध घुमो पिया त तव्हां छा था सम्झो त हीअ जेका सूरत हाल कहिड़े तरफ़ वधे पई? पहिरीं ॻाल्हि त हीअ इंटरनेशनल मसइलो आहे, लोकल मसइलो कोन्हे। ऐं इतफ़ाक़नि में हिते सिंध में या पाकिस्तान में अचण खां अॻु में सॼी दुनिया में कोरोना कंहिं हद ताईं फैलिजी चुकी आहे। हुननि जा जेके हिफ़ाज़ती उपाय उन्हनि खां बि आगाह थी चुका, पर थियो हिते ईअं उन्हनि हिफ़ाज़ती उपायनि जो हिननि बर वक़्तु जेको आहे इस्तेमालु न कयो। मिसाल जेके तफ़्तान खां आया उन्हनि खे हुते रहणु घुरिजे आहे। जेकॾहिं तफ़्तान में न आया आहियूं त सिंध जे बॉर्डर ते ऐं साईं खे चवां जेकबाद जे तरफ़ां हब जे तरफ़ां उते हिकु तमामु वॾा टेंट ऐं खीमा हणी उन्हनि खे हुते लाहिजे आहे। आउं सम्झां थो पियो त हीअ वबा न फैलिजे। असां वटि मुसीबत इहा आहे त इन्हनि धुरियुनि उन लाइ असांखे उन्हनि जो पंहिंजो हिकिड़ो अक़ीदो आहे। असांखे सभिनी अक़ीदे लाइ जो मदद एतिराम आहे। ख़ासि तौर ते सिंध में हाजी ज़वार ऐं तबलीग इहे टे जेको आहे हिन वायरस खे फैलाव जा जेको आहे त कारण थियण सबबु थियण इन जे करे थियो आहे। इहे भला हूअं ई एतिका में वेही रहंदा आहिनि 15-15 20-20 ॾींहं, हाणे इहे वेही रहनि वेही रहनि। आउं सम्झां थो पियो त हिन में इंसान लाइ जी भलाई आहे। तंहिंजे करे घणो मेल मिलाप हिननि खे न करणु घुरिजे। जेके ख़ासि तौर ते ॿाहिरि मुल्क आहिनि, जेके तबलीगी आहिनि, जिते हज़ार जी तादाद में माण्हू गॾु थिया आहिनि, उते इहा वबा फैलिजी वई आहे ऐं इतफ़ाक़नि वबा वधी वई आहे। इन करे मां उन्हनि खे अपील थो कयां त तव्हांजे जज़्बनि तव्हांजे मज़हबी तरीक़ेकार जे लाइ असां इज़त एतिराम रखंदे खेनि गुज़ारिश था कयूं त पंहिंजो पाण खे रज़ाकार तौर ते आइसोलेट करे। जॾहिं मदीने सरकार जी जेको आहे न मस्जिद जेको आहे बंदि थी सघे, मस्जिद नबी बंदि थी सघे, काबतुल्ला शरीफ़ जेको जिथे मुस्लमाननि जे अक़ीदे मुताबिक़ जो घर पहिरियों घर ॿियो घर ख़ुदा ख़ुदूते हिननि जे मुताबिक़ त उहो बंदि थो थिए त पोइ बाक़ी भला जेकॾहिं जेके फैलाव जा जेके सबब आहिनि उन्हनि खे जेकॾहिं कुझु उन लाइ बोतल कजे त काई बि रफ़ा ख़ता कोन्हे। ऐं कंहिंजे मतिलबी जेको आहे तरीक़ेकार खे ठेस नथो पहुचाइणु चाहियां, पर कंहिंखे गुज़ारिश थो कयां त हिनखे जेतिरो आहे आइसोलेट कंदो ओतिरो ई वबा घटि थिए। साईं हिन वक़्तु जेका बेरोज़गारी जी जेका शरह आहे उन में जेको आहे ख़ासि इज़ाफ़ो थिए पियो। माण्हू बेरोज़गार थिया आहिनि हिन लॉकडाउन सबबु। जेको ॾियाड़ी कमाईंदड़ माण्हू आहे, असांजी सिंध हूअं बि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾिए पई, बेरोज़गारी खे मुंहुं ॾिए पई। उते जेका लॉकडाउन सबबु जेका सूरत हाल पैदा पई थिए त उनखे तव्हां कीअं था ॾिसो? पाकिस्तान ख़ासि तौर ते सिंध उन वटि कंहिं बि क़िस्म के बि अंग या पाकिस्तान दरे घटि एॾा क़िस्म जे बुनियाद ते थियल बसि पहिरीं कम खे टिपाइणो न त हिननि वटि अॻु अखर हुजणु घुरिजनि हुकूमत वटि त डेली वेजिस जेको आहे कमु कंदड़ घणा माण्हू आहिनि, परमानेंट मज़दूर घणा आहिनि, हारी असां वटि घणा आहिनि, नौकरियुनि ते जेके पेशा माण्हू उहे घणा आहिनि। इहे अॻु अखर पाकिस्तान सरकार वटि आहिनि। सॼी सिंध में आम हारी जेको तबिको आहे उहो एतिरो हिन जे करे घणो मुतासिर न थियो, पर जेको डेली वेजिस ते जेको कमाईंदड़ जेको मज़दूर आहे ख़ासि तौर ते उहो इन करे वधीक मुतासिर थियो आहे त उन जा जेके रोज़गार जा जेके ज़रिया आहिनि उहे हुकूमत बंदि करे। त नतीजो इहो निकितो आहे त हिकिड़ा नंढा मिडिल क्लास माण्हू जेके आणनि चाणनि ॾियारी सूर आहे, माना रोज़ु कमाइनि रोज़ु खाइनि, टिनि ॾींहंनि जो बि जेको आहे त स्टॉक न हूंदो आहे, उहे तमामु घणा थिए। न त एक्चुअली हिननि खे करणु ई खपे आहे त इहे अॻु अखर गॾु कंदा, अॻु अखर गॾु थियल हुजनि, उन्हनि मज़दूरनि खे उन्हनि माण्हुनि खे सरकारी तौर ते घर वेठे इहा शइ मिली वेंदी। हिते पाकिस्तान जो बुनियाद करप्शन, पाकिस्तान जो अञा ताईं हलणु करप्शन, का एॾा क़िस्म पहुतो आहे ज़िंदगी सां का दिलचस्पी न आहे, माण्हुनि सां का दिलचस्पी न आहे हुकूमतनि खे। नतीजो जेको आहे त ईअं निकिरंदो ख़ुदा ख़ैरु करे त इहे ख़ुदा ख़ैरु करे वबा तमामु घणो न फैलिजी वेंदो।
तव्हां छा था सम्झो साईं, तव्हां सॼी सिंध घुमो था, हिकु तरफ़ जिते सॼी सिंध में हिन जी जेका सूरत हाल आहे उहा इंतिहाई गंभीर थींदी थी वञे। माण्हू हाणे त तव्हां चवानी त आइसोलेट त थियनि, पर आइसोलेट थियण में हाणे हू कीॿाइनि पिया। उनजो सबबु इहो आहे त आइसोलेट इन जे करे कीॿाइनि पिया त उन्हनि वटि खाइण पीअण जे लाइ ज़रिया ऐं मुआश कोन्हे त हू छा खाइनि। हितां जा लोकल अदारा जेके बि आहिनि उहे सभु इदारे त दुनिया जे सुधरियल मुल्कनि में गवर्नमेंट वटि अंक घर हूंदा आहिनि त डेली वेजेस ते माण्हू घणा आहिनि, सरकारी नौकरी में माण्हू घणा आहिनि, बेरोज़गार माण्हू घणा आहिनि। माना एतिरे जानवरनि जा बि माण्हू अंक घर हूंदा आहिनि त बुआ घणा आहिनि, ॿिलियूं घणियूं आहिनि, झिरकियूं घणियूं आहिनि। असां वटि जानवर त चयो पर माण्हुनि जो हिन वटि अंक घर कोन्हे। थियणी खपे आहे त जल्द खां जल्द उहे अंक घर रद्द करे उन ते बहितर शफ़ाफ़ नमूने सां जेको आहे उहो तक़सीम कनि। न त माण्हू ज़ाहिर ॻाल्हि आहे बुख माण्हू कंहिं बि सूरत में क़बूल कोन कंदा। बीमारी में जेको आहे उहे क़बूल करे सघनि था पर बुख क़बूल न कंदा। पीपल्स पार्टी सिंध जी हुकुमरान जमात आहे, उहा सिंध में हिन वक़्तु कोरोना बाबति हुनजो जेको कमु आहे उन ते त काफ़ी माण्हू हुनजी साराह बि कनि पिया। हिकु तरफ़ हुनजी साराह हले थी, ॿिए तरफ़ जिते उन्हनि जी कोताहियुनि ते माण्हू ॻाल्हाइनि था त तव्हां हिन बाबति छा चवंदव? हुकुमरान साराह असां तॾहिं कयूं आहे जॾहिं सरकारी जेको आहे नौकरी ते चढ़ियल माण्हू रज़ाकाना तौर ते पैसा कटाया अथव। तव्हां MNA MP साहिब हिकु साल जी रज़ाकाना तौर ते जेका मथी कमाई आहे उहा पेश कंदा बाबा मथी कमाई आहे उन ॿिया सैकड़ो पेश कंदा। हिननि त कुझु कोन्हे कयो आहे सवाइ जेको आहे सरकारी नौकरनि जो जेको आहे जेके ड्यूटियुनि ते हुननि जा पैसा कढण जी उहे वीचारा मजबूर आहिनि। ॾिसूं त सही न ख़बर पए त पीपल्स पार्टी खे आम माण्हू केतिरो पसंदि थो करे त हू रज़ाकाना तौर ते पैसा वठनि। रोज़ी कटिया माण्हू रोईंदा पिटींदा जेको हलिया विया उहे पैसा अलाए किथे न कंहिं वटि विराइजनि था का ख़बर न कान्हे त पई 15-20 ॾींहं। भला हू हाणे फंड विराइण जी ॻाल्हि कनि था, फंड पंहिंजे हिसाब सां चवनि था त असां ॾींदासीं, तव्हां हिन खे केतिरे हद ताईं ॾिसो था? हिननि वटि को बि शफ़ाफ़ जेको आहे तरीक़ेकार मैकेनिज़म आहे, पंहिंजे करे फिरीगिरी इहा शइ वरी करप्शन जे वटि चढ़ी। जंहिं हुकूमतुनि वटि शफ़ाफ़ मैकेनिज़म न आहे, जिन हुकूमतुनि जो बुनियादु हले ई करप्शन ते थो, उहे जेके माना असांखे तजुर्बो आहे त पोइ ॿुधासीं पिया जेको आहे त उहे बि अंबार जेको आहे त खाइनि पिया। इन करे हिननि वटि माण्हुनि खे ई इंसान सम्झनि ई कोन था। तुर्की जेको आहे उहो यूनान में, तुर्की में, इटली में, अमेरिका में माण्हुनि खे जंहिंजी ज़रूरत ई कोन्हे माण्हू रोडनि ते रखी था वञनि। जेको ज़रूरतमंद माण्हू आहे उहो पाण जेको आहे पंहिंजी सॼी शइ ख़रीदो। हिते तव्हां ₹5 रोड ते रखी ॾिसो त 500 माण्हू ते मिली पवंदो। सिस्टम न आहे इन करे थ्योरी हुई आहे त हुकूमतुनि जी न हली जे करे आम माण्हू रोड़े थो ऐं तमामु सख़्तु तकलीफ़। तव्हां छा था सम्झो अगरि जे लॉकडाउन वधे थो त हाणे हुननि पहिरियां 14 ॾींहं कयो, 14 ॾींहं खां पोइ वरी 10 ॾींहं हुनखे वधायूं, हाणे 10 ॾींहं जेको अञा जेको आहे वधे पियो त तव्हां हुनखे इहो कीअं था ॾिसो? अगरि जे वधे थो त हीउ अञा वधीक जेको आहे सो नुक़सानदेह हूंदो या फ़ाइदेमंद हूंदो? मां सम्झां थो त हीउ इकनॉमी तौर ते वधीक नुक़सानु कान्हे। मुआशी तौर ते आम माण्हू सख़्तु परेशान थींदो। जीअं मूं अर्ज़ु कयो न पहिरियों त हुकूमत वटि या ॿिया ज़िले इंतिज़ामिया आहे या तालुके जेके चेयरमैन आहिनि उन्हनि वटि का जेको आहे त प्लानिंग कान्हे। मां सम्झां थो पियो हुननि खे क़िस्म जी प्लानिंग कान्हे सवाइ हिन जे त पुलिस खे कानून नाफ़िज़ कंदड़ अदालतनि खे लठ हथ में ॾेई रेफल हथ में ॾेई माण्हुनि खे ज़ोरी चए तव्हां पंहिंजा कारोबार बंदि कयो। इहो वधि में वधि इहो करे सघो। हिन वटि माण्हुनि जी भलाई जे लाइ संजीदगी सां को प्रोग्राम कोन्हे। लठ खणी दुकान बंदि कराइण सां माण्हुनि जी भलाई न थींदी। माण्हुनि जी भलाई तॾहिं थींदी जॾहिं आम माण्हू खे इकनॉमी तौर ते महसूसु थिए त 500 ॾींहं 50 ॾींहं 200 ॾींहं 100 ॾींहं घर में वेही सघूं था पर बुख न मरंदासीं। ऐं शीशो त ठहियो पर माण्हुनि खे हाणे आस्ते आस्ते खाइण लाइ जेको आहे वेलो नसीब नथो। हिकिड़ो वेलो खाए थो त 2 वेला जेको आहे तरसे थो। तंहिंजे करे सॼी जी सॼी हुकूमतुनि जी नाल ई आहे ऐं हुकूमत मुकमिल तौर ते नाल साबित थिया आहिनि। बाक़ी हिननि ॿियो कयो छा आहे जो माण्हू तारीफ़ था कनि सवाइ हिन जे लठ खणी कानून नाफ़िज़ कंदड़ अदारा पुलिस जेको आहे लठ खणी माण्हुनि खे थोरी गॾा गाॾा बंदि था कराइनि, दुकान बंदि था कराइनि। हिननि त इहो कयो न पियो, हिननि कयो छा आहे?
त हिननि ज़ाहिर आहे इहा दुकान बंदि थियण जे करे वबा खे पंहिंजे तरफ़ सां कुझे ॼण जी हिननि हिकिड़ी कोशिशि कई आहे। ठीकु आहे, इहो माना कुझे तरीक़े सां कोशिशि था कनि त माण्हू जो इकोनॉमी सोताल कीअं हल थींदी। बुनियादु ॾिसो न, बुनियादु इहो आहे न वबा खे तव्हां रोकण लाइ माण्हुनि खे हर सोत में नंढा लठियूं गोलियूं हणी तव्हां बंदि कयो घर में, माण्हू ठीकु आहे घर में बंदि थी वेही रहंदा, वेठा बि आहिनि, वेठा बि सही, पर हाणे सॼी सिंध जा जेके ॿराड़ी जा जेके ॻोठ आहिनि, मूंखे चोथों ॾींहुं आहे अॼु सॼी सिंध थो घुमां, नौशहरो, दादू, कबर, शहदादकोट, ॿराड़ी त सॼी खुली पई आहे, सवाइ वॾा शहर जेके आहिनि उहे बंदि आहिनि, नंढो शहर खुलियो पियो आहे, छाकाणि त हुते मुआशी मसइला तमामु घणा आहिनि। इन करे जेसि ताईं तव्हां माण्हुनि जो मुआशी मसइलो हल न कंदव तेसि ताईं लॉकडाउन जेको आहे एतिरी असराती न थी सघंदी। माण्हू कंहिं न कंहिं सां ॿाहिरि निकिरी ईंदो, मेल जोल कंदो, नतीजो उहो साॻियो निकिरंदो जेको बचण चाहे। लॉकडाउन सबबु जाते हिन वक़्तु शहदादकोट जे अंदरि मुख़्तलिफ़ पासनि खां जेके ॿाराड़ी वारा ख़ासि तौर ते इलाइक़ा आहिनि उते चोरी जो जेको रेशो आहे उहो वधणु शुरू थियो आहे, त तव्हां हिनखे कीअं था ॾिसो? पाण शहदादकोट जी ॻाल्हि था कयूं। साईं जेम्स किताब लिखियो जंहिंमें कंहिं बकरी जे चोर खे सज़ा पियाई, साईं जज खे इहो लिखियो त सबबु त ॻोल्हियो त बकरी चोरी थी आहे, चोरी छो थी आहे, शौक़ खां थी आहे, पलव ख़ातिर थी आहे, हिसाब किताब वठण ख़ातिर थी आहे, या को हुन बुख जो को मसइलो आहे। जेकॾहिं हुन बुख जो मसइलो आहे त तेसि ताईं ही चोरियूं चकारियूं बंदि न थींदियूं जेसि ताईं बुख जो मसइलो हल नथो थिए। आउं सम्झां थो पियो त ही जेका कुझु चोरी थी थिए या अॻिते जी ख़ुदा ख़ैर करे सीनाज़ोरी थींदी, उहा न को शौक़ खां थींदी न को पलव में थींदी, पर उन जो वॾे वॾो सबबु आहे बुख। इन करे हुकुमरान पोइ इन करे थो चवां त भई कंहिं बि सोशल तनज़ीमुनि वटि, इक़्तिदार खां ॿाहिरि वेठल कंहिं बि सियासी दौर वटि एॾा वसीला ऐं अख़्तियार न आहिनि जो हू माण्हुनि जे हिन बुनियादी मसइले खे हल करे सघे। इहो कमु हुकूमतुनि जो हूंदो आहे। सियासी धुरियूं हुकूमत वठंदियूं इन करे त छाकाणि उन्हनि खे अख़्तियार खपे ऐं अख़्तियार जेको आहे पंहिंजो आम माण्हू जे लाइ इस्तेमालु आहिनि, उन्हनि खे ज़िंदगीअ खे कारगर बणाइनि, सहूलियत वारो बणाइनि, सफलता बणाइनि। आउं सम्झां थो पियो त हुकूमत आङुरियुनि ते करण जेतिरा माण्हू उहे त ख़ुशहाल थी विया आहिनि, पर ग़ुर्बत आम माण्हू जी ज़िंदगी वञे थी ॾींहों ॾींहुं जेको आहे त ख़तमु थींदी ऐं ऊंदाही गारनि था थियनि। हाणे असांजो प्रोग्राम आख़िर तरफ़ वधे पियो। मां चाहींदुसि त तव्हांजो वास्तो बि असांजे शहदादकोट सां आहे, तव्हांजी जनम भूमि शहदादकोट ई आहे, त शहदादकोट में जेके असांखे ॾिसंदड़ आहिनि तव्हां उन्हनि खे हिन वबा खां बचण जे लाइ कहिड़ो पैगाम ॾींदो? जेसि ताईं तव्हां शहदादकोट जा माण्हू ज़ात पात बिरादरी पीर मीर इन्हनि जे असर खां निकिरी जेसि ताईं तव्हां अहल माण्हू न चूंडींदव। हाणे हिते मुसीबत इहा आहे त क़ालाणी आहे त क़ालाणी खे वोट ॾींदो, भली केॾो बि नाल हुजे। शेख साहिबु आहे त उहो शेख साहिब खे वोट ॾींदो, मंसी साहिबु आहे त उहो मंसी खे वोट कंदो। हाणे असांखे ॾिसणो इहो पवंदो त कहिड़ो माण्हू अहल आहिनि, कहिड़ा माण्हू सियासत खे इबादत सम्झनि था, कहिड़ा माण्हू माण्हुनि जी ख़िदमत कनि था। जेसि ताईं शहदादकोट जे माण्हुनि वटि इहा तमीज़ पैदा न थींदी ओसि ताईं शहदादकोट बुनियादी तौर ते मसइलनि खां आजो न थींदो। वबा खां बचण जे लाइ हू कहिड़ा उपाउ वठनि त हू जीअं बची सघनि हिन वबा खां? वबा ॾींहों ॾींहुं वञे थी घटण जे बजाए वधंदी। हथ जेके आहिनि जेको अपरो सपरो सापड़ो मिले इलाही उहा मिली वञे, उनखे हर हर जेको आहे त कोशिशि करे ॾींहं में 10-12 दफ़ा धोइनि ऐं सैनिटाइज़र जेको आहे उहो तमामु घणो जेको आहे इस्तेमालु कनि। गैर ज़रूरी जेको मेल जोल आहे, असांजो सिंधी रवाज आहे उहा हथ ॾिबो हथु नथा ॾियूं त पोइ या त काड़जी थो वञे। उन खां सुठो आहे त काड़जे भली काड़जे, परे खां बाहूं बदिजनि वाहियो, बसि असांजो सलाम इहो आहे। अहिड़े क़िस्म जा वक़्त ऐं हालतुनि तहत जेको आहे कल्चर ईअं ई पैदा थींदा आहिनि। तंहिंजे करे हाणे हर माण्हू ज़रूरी कोन्हे को त ताड़ी मिलाए हा कजे, परे खां जेको आहे त खिलजे, परे खां इन पे आदुरबा कजे, बाहूं बदिजनि। आउं सम्झां थो पियो त इहो तरीक़ो आसान सोलो
जो आहे बहितर त जेको आहे त असां वबा खां बची सघूं। नाज़रीन, तव्हां असांजे महिमान डॉक्टर नियाज क़ालाणी साहिब जी ॻाल्हि ॿुधी, यकीनन हिन मां कुझु सिखियो बि हूंदा ऐं कुझु ॼाण बि मिली हूंदी। हाणे पंहिंजे मेज़बान शाहिद अॻवाण खे ॾींदा इजाज़त, वरी इनशाला ॿिए प्रोग्राम में ॿियनि महिमाननि सां गॾु तव्हांजो पंहिंजो शाहिद अॻवाण हाज़िर थींदो। तव्हांजी महिरबानी, अल्लाह हाफ़िज़। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भाई साहब शहदादकोट जे प्रोग्राम शहदादकोट जी आवाज़ सां मां तव्हांजो पंहिंजो मेज़बान शाहिद अॻवाण हाज़िर आहियां। अॼु असांजे हिन स्टूडियो में असां सां गॾु मौजूदु आहे सिंध जी जेको नाले वारी शख़्सियत क़ौम परस्त अॻवाण, जीअं सिंध क़ौमी आवाज़ जो अॻूणो मरकज़ी वाइस चेयरमैन साईं डॉक्टर नियाज़ क़ालाणी साहिब। साईं, असां तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम में साईं जी जेका कोरोना वबा खां बाद में जेका सूरत हाल पैदा थी आहे, तव्हां पूरी सिंध घुमो पिया,